सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अची वञनि ॿुधायो त सयूं अल्लाह नबियनि खां तो पुछे ॿुधायो त सयूं नबी भी कयो मां रसूल भी कयो मां पैगंबर भी कयो मां पर तव्हांजे रिसालत नबूवत पैगंबरीअ जी मौजूदगीअ में जेकॾहिं मुंहिंजो महबूब अची वञे ॿुधायो त सयूं पंहिंजी रिसालत ते हलंदव पंहिंजे शरीयत ते हलंदव पंहिंजे नबूवत खे अपनाईंदव पंहिंजे तौर तरीक़नि ते ज़िंदगी गुज़ारींदव कनबे नबीअ खे मां मोकिलिया तव्हांजे मौजूदगीअ में उनजी इब्तिदा कंदव उनजी इताअत कंदव यक ज़ुबान थी करे सभु नबी रसूल था चवनि मौला जेकॾहिं तुंहिंजो आख़िरी नबी मिठो मोहम्मद करीम असांजी मौजूदगीअ में अची वियो मौला असां पंहिंजे शरीयत खे बिरा करे छॾींदासीं कलदम करे छॾींदासीं ओ अर्श वारा अल्लाह असांजे मौजूदगीअ में आमिना जो लाल महबूब सुल जलाल जे करे अची विया मौला पंहिंजे शरीयत ऐं नबूवत ते न हलंदासीं नबी ज़रूर आहियूं रसूल ज़रूर आहियूं पर असांजे मौजूदगीअ में बि जेकॾहिं मोहम्मद रसूलुल्लाह अची वियो त असां नबूवत खे छॾे उम्मती थी करे तुंहिंजे महबूब जे मथां कलमू पढ़ी करे तुंहिंजे महबूब जे दसियल तरीक़े ते नबूवत ते ईमान आणे करे असां तमामु नबीअ बि तो महबूब जे उम्मती बणिजी करे ज़िंदगी गुज़ारींदासीं छो जो मुहम्मद जी नबूवत तमामु नबियनि जे नबूवत खां बाला आहे मथे आहे अल्लाहु अकबर कबीरा अहिड़े महबूब मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तारीफ़ ऐं पहचान आहे अल्लाह फरमायो सोना वरफ़अना लक ज़िक्रक असां तव्हांजे ज़िक्र खे बुलंद करे छॾियो आहे हिन नबियनि खे आदम तव्हांजे अॻ में इंतज़ाम कनि हिन नबियनि खे दुनिया में मोकिलियमि रस्तो हमवार कनि मुंहिंजे नबीअ जे लाइ हिन नबियनि खे अॻ में मोकिलियमि वञो मुंहिंजे सोने मुहम्मद करीम जो तारीफ़ करायो मुंहिंजे महबूब जी पहचान करायो छो जो अल्लाह अहिड़े हीरे खे दुनिया में मोकिलियो आहे अहिड़े गोहर फसा खे दुनिया जे अंदरि मोकिलियो आहे जंहिं नबीअ जे लाइ नबीअ बि अल्लाह खे अर्ज़ कंदा विया अल्लाह खे ऐलान कंदा विया मौला जेकॾहिं मुहम्मद रसूलुल्लाह अची वञे त मौला असां नबीअ बि दिलि जी आरज़ू था कयूं त असांखे बि आख़िरी नबी मिठड़े मुहम्मद करीम जो उम्मती बणाए सैयदना सुलेमान नबी हवाई तख्त ते लुॾे थो सफ़र थो करे हवाए हज़रत सुलेमान नबीअ खे खयूं थी वञे घुमाए थी मशरिक़ ऐं मग़रिब जुनूब ऐं शिमाल अख शिब जे अंदरि हज़रत सुलेमान नबी बि अलाए केतिरो सफ़र पियो करे न माण्हुनि जा वाक पटिजी विया माण्हू हिक ॿिए खे पिया चवनि हे त ॾिसो यार अहिड़ो मंज़र अॻ में कॾहिं न ॾिठो आहे जो हवाई जे ताक़त जे दोष ते हज़रत सुलेमान जो तख़्ते बादशाही तख़्तो ताज उॾामी रहियो आहे सुलेमान नबी ज़मीन जो सैर करे रहियो आहे अल्लाह अॻ में सुलेमान नबीअ खे मोकिलियो वञ त सयूं मुंहिंजे सोने नबीअ जो रस्तो त क़ौम खे उम्मतुनि खे सम्झाए ऐं उन्हनि खे पढ़ाए ऐं उन्हनि खे ॿुधाए ऐं उन्हनि खे चओ बराबर मां सुलेमान खे रब जा सस्ती एहसान थोरा नेमतूं अज़ीम रब जा शुक्राना आहिनि जो अल्लाह मूंखे हवा ताबे बणाए ॾिनी आहे अल्लाह मूंखे जिन ताबे बणाए ॾिना अल्लाह मूंखे पखी परिंदा चरिंदा ताबे बणाए ॾिना अल्लाह मूंखे हर शइ ताबेदारीअ में बणाए छॾी आहे लेकिन आख़िरी नबी पैदा थींदो आमिना जो लाल ईंदो महबूब रब सुल जलाल ईंदो मदीने जी सरकार ईंदा वल्लाह हज़रत सुलेमान आख़िरी नबी मिठड़े मुहम्मद करीम जो तारीफ़ कराए न ॾिसण वारो मुंहिंजे हवाई तख्त दोष खे ॾिसी करे वात पटजी था वञनि परेशान था
थी वञो न पर अल्लाह पंहिंजे नबीअ जो अॻ में ई तारीफ़ कराए छॾियो हो न हे त नबी रस्तो का हमवार बन नबी दुनिया जे जहान खे सिंगारनि पिया नबी जलसा था कराइनि नबी माण्हुनि खे बेगा पाजनि अल्लाह तो चए वरफाना लक ज़िक्रक सोरा असां तव्हांजे ज़िक्र खे बुलंद करे छॾियो आहे अॻ में ई बयान करे छॾियो आहे न सुलेमान नबी तो चए परेशान न थियो मुंहिंजे न तख्त खे ॾिसी करे जंहिंजी हवा ताबेदारी करे रही आहे न आखिरी नबी मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं ज़मीन जे मथां जलवा अफ़रोज़ थींदा ओ मोहम्मद अरबी उन जाइ ते पहुचंदो उन जाइ ते पहुचंदो उन सवारीअ ते सवार थींदो सुलेमान नबी पंहिंजे दौरे नबूवत में उम्मतुनि खे माण्हुनि खे इंसाननि खे हैवाननि खे तमाम मखलूकात खे वाइदो करे मुंहिंजे हिन हवाए जे मथां कुदरत दोष ऐं तख्त खे ॾिसी करे परेशान न थियो अञा हिकिड़ो नबी अचणो आहे जेको ईंदो उनजी मंज़िल इहा आहे उनजी मंज़िल इहा आहे उनजी मंज़िल इहा आहे उनजी सवारी इहा आहे उहो हिकु राति में राति जे थोरे हिसे में राति जे थोरे टाइम में राति जी तमाम कलील घड़ीअ जे अंदरि मके पाक में सुबुह थियो हूंदो जिब्रील दरबार वठी ईंदो बुराक जी सवारी जन्नत जी खाए ईंदो राति जे थोरे टाइम में अल्लाह उन आखिरी नबी मोहम्मद करीम खे उन जाइ ते वञी पहुचाईंदो जाते सुलेमान नबीअ जो तसव्वुर भी कोने को ज़हन भी कोने को ना मुंहिंजी सवारीअ खे ॾिसी करे परेशान न थियो आखिरी नबी ईंदो अल्लाह पंहिंजे महबूब खे मेराज जे राति मेराज जे सफ़र में उहो सफ़र कराईंदो जेको कंहिं नबीअ खे अल्लाह नसीब न कयो आहे अल्लाह तमाम नबियनि खां अॻ में रस्तो को हमवार कराए वरफ़ाना लक ज़िक्रक जा अंदाज़ जुमला आहिनि मुंहिंजा महबूब तमाम नबियनि में मां अल्लाह तुंहिंजे अचण खां अॻ में तो मोहम्मद करीम जी वाखाण कराए छॾी आहे सुलेमान नबी तो चए परेशान न थियो आखिरी नबी ईंदो थोरे टाइम में बुराक ते सवार थींदो ज़मीन हेठि हूंदो आसमान हेठि ईंदा सिदरतुल मुंतहा हेठि हूंदे जनाब जिब्रील भी हेठि रुकिजी वेंदो मोहम्मद उन जाइ ते पहुचंदो उन जाइ ते पहुचंदो जाते न अॻ में को पहुंदो आहे न पोइ को पहुची सघंदो ए मोहम्मद अरबी जो शान आहे अल्लाह यूसुफ नबी खे भी हुस्न ॾिनो वञो मुंहिंजे मोहम्मद जे रस्ते ते हमवार करे तोखे हुस्न था ॾियो माण्हू तुंहिंजे हुस्न खे ॾिसी परेशान थी वेंदा अल्लाह यूसुफ खे ॾाढो जमील बणायो आहे ॾाढो सोनो बणायो आहे अगरि यूसुफ जे हुस्न जा होका था हलनि नबी यूसुफ जे हुस्न जा जलवा दुनिया जे अंदरि बयान थी रहिया आहिनि वञो यूसुफ नबीया तू वञो पंहिंजो हुस्न माण्हुनि जे अॻियां वञी रखो तुंहिंजे हुस्न खे ॾिसी माण्हू बेताब बणिजी वेंदा माण्हू तो यूसुफ जे हुस्न जी तारीफ़ ऐं नेकीअ वाखाण कंदा ओ यूसुफ वञो दाऊद जे वाड वारो अल्लाह जलाल यूसुफ खे हुस्न ॾिनो जमाल ॾिनो सुहिणो बणायो और हुन अची करे जनाब यूसुफ नबीअ जो हुस्न ॾिठो जमाल ॾिठो न हज़रत ज़ुलेखा उनके अॻियां सूफ़ रखिया न जॾहिं सूफ़ रखियऊं न हज़रत यूसुफ खे हुकुम थियो वञ गुज़र कर न हज़रत ज़ुलेखा जूं सहेलियूं थी थी वञे वॾा खाल फ्रूट जा भरिया पिया आहिनि सूफ़नि जा भरिया पिया आहिनि जॾहिं जनाब यूसुफ नबी पैगंबर ते रसूल का लंघियो गुज़र थियो तकण वारनि जो तकियो हथनि में सूफ़ उहे कटनि पयूं न सहेलियुनि खे ॾिना है त ॾिसो तव्हांजो मां खे टोक थियूं कयो तंज़ थियूं कयो ज़ुलेखा चरी थी पईं छती थी पईं छा ॾिठो थी यूसुफ खे हाणे ज़ुलेखा जे चवण ते ओ सहेलियूं पंहिंजे हथनि में सूफ़ कटींदी पयूं आहिनि यूसुफ नबीअ जो ओचितो था गुज़र थियो हीअं जो उन नौजवान औरतुनि जो यूसुफ नबीअ ते नज़र पई न किताबनि लिखियो आहे नबी यूसुफ अलैहिस्सलाम पुट हयूं थो वञे न पुट हयूं थो वञे न बस थोड़ी है वारनि जो पिपड़ियूं अखियुनि जूं ज़ाहिर थी पयूं वञे उन्हनि ते नज़र पइजी वई न
यूसुफ नबी जे अखियुनि जे पिंपरिन ते इन नौजवान औरतुनि जी नज़र पई, सूफ़ पियूं वॼनि, हुस्न जे नज़र जो पई, नबीअ जो चहिरो न ढकियलु हो, अखियुनि जे पिंपरिन ते जो नज़र पई, सूफ़नि जी जाइ ते हथ कटे वेही रहियो, सूफ़नि जे जाइ ते हथ कपे वेही रहियो न, किताबनि लिखियो आहे, सम्झायो आहे, इशारो ॾिनो आहे। जॾहिं उन औरतुनि सूफ़नि जे जाइ ते हथ कटियऊं, ख़बर ई न पयनि, रत वही पई, ख़बर ई न पई। एॾो नबीअ जे उन थोरे अखियुनि मुबारकनि जे हिन पिंपरिन जे वारनि जे हुननि खे एॾो मदहोश करे छॾियो जो नज़रुनि में खुटिजी वयूं न, हथ कपाए छॾियो। ख़ुदा जो कसम चवनि पयूं त हे त को मलाइका, हे माण्हू त नाहे, हे इंसान त नाहे, हे बशर त नाहे, हे नूरी मखलूक आहे, हे त को मलाइक नज़र ईंदो पियो आहे। इंसान एॾो नथो थी सघे यार, एॾो हुस्न बि हुयो, हथ बि कढायो, इक़रार बि कयो, माण्हू एॾो सुहिणो नथो थी पए, हे त को शायदि मलाइका, हे नूरी मखलूकात आहे। यार सभु कुझु ॾिठऊं, सम्झऊं, हथ कपायो, पर ईमान न आणऊं। ओ यूसुफ, वञ पंहिंजे हुस्न जो जलवो ॾेखार, क़ौम खे, उम्मत खे, माण्हुनि खे वञी ॿुधाए त हा मां यूसुफ जे हुस्न ते शेदाई थी पिया हो, मस्ताना दीवाना थी पिया हो, चढ़िया थी पिया हो, अकुल विञाए वेही रहिया हो, मदहोश थी विया हो, मांखे बशर मां कढी नूर बणाए रहिया हो। न न, मुंहिंजो हुस्न त उन नबीअ जे हिस्से में हुस्न बि न आहे जेको आख़िरी नबी जहान में अल्लाह मोकिलींदो, जंहिंजो अल्लाह तमाम नबियनि जे अचण खां अॻु में बि ज़िक्र कराए छॾियो हो, जंहिं नबीअ जे लाइ अल्लाह जो वरफ़ाना लक ज़िक्रक, सुहिणा असां तव्हांजे ज़िक्र खे बुलंद करे छॾियो आहे। यार यूसुफ नबीअ जो हुस्न ॾिसी करे हथ कपाए छॾियो, ईमान न आणो। नबी यूसुफ जो जे आख़िरी नबी ईंदो, अल्लाह उनखे एॾो सुहिणो बणाईंदो, एॾो जमील बणाईंदो, एॾो सुहिणो हूंदो न जेको उनखे ॾिसंदो ईमान आणींदो वेंदो, पंहिंजी जान मुहम्मद करीम तां कुर्बान कंदो वेंदो। अल्लाह तमाम नबियनि खे अॻ में मोकिले करे दुनिया खे सींगारे पियो, हुजूर जे लाइ अल्लाह इंतज़ाम पियो कराए, नबियनि खे अल्लाह मोकिले करे दुनिया खे ज़ेब ॾिनो, ज़ेबाइश ॾिनी, दुनिया खे अल्लाह नबियनि जे अचण सां सींगाराए करे नबियनि जे ज़ुबान तां अल्लाह पंहिंजे महबूब जो तारीफ़ कराए छॾियो त मुंहिंजो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं दुनिया जे जहान में ईंदा ईंदा, मां अल्लाह हुजूर जे अचण सां तमाम दुनिया मां कुफर जे ऊंदहि खे ख़त्म करे इस्लाम जे नूर सां जहान खे मुहम्मद जे सदके आबाद कंदुमि। लेकिन वरफ़ाना लक ज़िक्रक, टाइम पूरो थी वियो साईं, हाणे बसि टाइम जी पाबंदी करणी थींदी। प्यारो आहे न, प्यारो आहे, पर देरी नथी थिए, ट्रेपारी थी अचे। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तारीफ़ चओ, अल्लाह नबियनि खे पोइ पैदा कयो, अॻ में ई कराए छॾियो। हुजूर जो एॾो तारीफ़ आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ साईं थो चए, सभु चओ रज़ी अल्लाह ताला अन्हु। हज़रत अबू बकर सिद्दीक़ हुजूर जो सचो मस्तानो परवानो दीवानो, सिद्दीक़ जहिड़ो दीवानो नबीअ जो दुनिया जे ज़मीन में, दुनिया जे पेट में तव्हांखे न मिलंदो। अबू बकर सिद्दीक़ जहिड़ो मजनून तव्हांखे न मिलंदो, सिद्दीक़ जहिड़ो दीवानो उम्मत खे न मिलंदो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ तो चए, हुजूर खे अञा नबूअत न मिली हुई, हुजूर खे अञा, थोरो ॻाल्हायो त मां बसि मिंट में समेटींदो वञा, उकलाईंदो वञा। सिद्दीक़ साईं तो चए त हुजूर खे अञा नबूअत, ऐं हुजूर खे नबूअत कॾहिं मिली हुई? 40 सालनि में। हज़रत अबू बकर सिद्दीक़ अल्लाह पंहिंजे नबियनि जे लाइ चओ रफ़ीक़ यार बि अहिड़ा चूंडींदो आहे जन खां अल्लाह चओ अॻ में पाण राज़ी हूंदो आहे। हुजूर जा यार मज़ाक आया, मां ग़लति यार कयां त तव्हां मुंहिंजी बेख पटे वञो। मौली साहब तूं नमाज़ पढ़ाइण वारो, मदरसे में जुमे ते बयान करण वारो, तूं इन्हनि सां यारी रखी आहे?
अहिड़नि सां यारी रखी थी, तूं ठहे थी? मौलवी साहब ईअं त न कर, इहो ज़ुल्म त न कर, इहो वैल त न कर। मां जेकॾहिं ग़लति माण्हू सां, ग़लति रस्ते वारे सां संगत रखां त तव्हां मूं ते तंज़ कयो, तनक़ीद कयो, मुतनफ़िर थी वञो मूंखां। यार यार पाण सोच, पाण सम्झ, पाण सम्झ, पाण सोच। त अबू बकर सिद्दीक़, हा अल्लाह पंहिंजे महबूब जे लाइ अहिड़ा यार चूंडींदो जेके ग़लति हुजनि। पाण ॿुधाए, अहिड़ा यार अल्लाह पंहिंजे महबूब जे लाइ चूंडींदो, पंहिंजे महबूब जे लाइ अल्लाह अहिड़नि यारनि रफ़ीक़नि जो इंतिखाब कंदो छा? न, अल्लाह जहिड़ी पंहिंजे महबूब खे इज़त ऐं मक़ाम ॾिनो आहे त अल्लाह पंहिंजे महबूब जे लाइ यार बि चो अहिड़ा इज़त ऐं मक़ाम वारा ई चूंडिया। इन जे करे हज़रत अबू बकर सिद्दीक़ तो फरमाए, हुज़ूर खे अञा नुबूअत न मिली, हुज़ूर खे अञा नुबूअत, ईमान जो इज़हार कॾहिं करणो पियो? नुबूअत खां बाद में। कलमो कॾहिं पढ़णो पियो? जॾहिं साईं जन चयो त मूंखे अल्लाह तव्हांजे नबी ते रसूल करे मोकिलियो आहे, हाणे कलमो पढ़ो त तव्हां कामयाब थी वञो, तुफ़्लिहून, दख़लल जन्नत बणिजी वञो। पर जनाब सिद्दीक़ अकबर तो फरमाए त अञा हुज़ूर खे नुबूअत न मिली ही। सिद्दीक़ साईं तो फरमाए, मां कपिड़े जो वापार कंदो हुअमि। छाजो? कपिड़े जो। ऐं हज़रत अबू बकर सिद्दीक़ साईं तो फरमाए, मां कपिड़े जे वापार जे हिसाब सां यमन ॾे वियुमि। काॾे वियुमि? यमन ॾे वियुमि। छाजे लाइ वियुमि? कपिड़े जे वापार जे लाइ। ऐं जॾहिं मां यमन पहुतुमि, यमन में मां रहियुमि, जनाब सिद्दीक़ अकबर था फरमाइनि, मूंखे ख़बर पई त यमन जे शहर में हिकिड़ो बुज़ुर्ग, हिकिड़ो अल्लाह वारो थो रहे, जंहिंखे तमामु आसमानी किताबनि जो जेको आहे सो इल्मु आहे, तौरेत जो, इंजील जो, ज़बूर जो, उन वटि इल्मु आहे। तमामु पहतल माण्हू आहे, अल्लाह जो प्यारो ऐं मुक़र्रब माण्हू आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ साईं था फरमाइनि, मां जॾहिं पंहिंजे कारोबार खां फारिग़ थियुमि, पोइ मां चयुमि भला जेकॾहिं आयो बि आहियां ऐं बुज़ुर्ग जो नालो बि ॿुधां थो त भला हिन अल्लाह वारे जी ज़ियारत कंदो वञा त ॾाढो सवाबु थींदो, ॾाढो सुकून मिलंदो। अल्लाह जो मुक़र्रब माण्हू आहे, प्यारो माण्हू आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ साईं था फरमाइनि, मां ॻोल्हा करे, पुछा करे यमन जे कंहिं इलाइक़े में वञी उन बुज़ुर्ग वटि वञी पहुतुमि, उन अल्लाह वारे वटि वञी पहुतुमि। ऐं हज़रत अबू बकर था फरमाइनि त उहो बुज़ुर्ग सफ़ा कुराड़ो थी वियो, सफ़ा ॿुॾो थी वियो। मां सलाम वालेकुम कई, दुआ सलाम थी, मां खां पुछियईं त केरु आहे? चइसई मां अब्दुल्ला। काथो जो आहे? चई मां मके पाक जो आहे। कीअं आयो आहे? चई कपिड़ो वठण आयो आहे, कपिड़े जो वापार कंदो आहियां। चई ॿुधुमि त हिते को अल्लाह वारो रहे थो, बुज़ुर्ग रहे थो, इन जे करे तव्हांजे ज़ियारत जे लाइ हाज़िर थियो आहे, तव्हां खां दुआ कराइण जे लाइ आयो आहे, इन जे करे तव्हांजी ख़िदमत में आयो आहे त मां तव्हांजी ज़ियारत कयां। त उन बुज़ुर्ग, उन अल्लाह वारे हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे चयो, जेकॾहिं इजाज़त ॾे, नाराज़ न थी त पोइ मां हिकिड़ी ॻाल्हि चवां। चइसई मां नाराज़ छो थींदुमि, तव्हां चओ, हुकुम कयो, तव्हांजो हुकुम मुंहिंजे अखियुनि ते। चई मूंखे इजाज़त ॾे त मां तुंहिंजे पेट ते हिकिड़ी निशानी ॾिसण थो चाहियां। छा थो ॾिसणु चाहियां? निशानी ॾिसण थो चाहियां। चई बिल्कुलु ॾिसो। चोलो मां परे कयो। हज़रत अबू बकर फरमाइनि था त उन बुज़ुर्ग अल्लाह वारे पंहिंजे अखियुनि खे हीअं पटे, सफ़ा हीअं पटे, पुराड़ो थी वियो न, हे वार हीअं अखियुनि जे मथां अची विया हुआ, एॾो ज़ईफ़ हो, ॿुढो हो, ऐं पंहिंजे अखियुनि खे पटे करे मुंहिंजे जेको आहे सो पेट तां चोलो परे करे ऐं ईअं ॻोल्हे पियो, ऐं मुंहिंजे दुन जे मथां जेको आहे सो हिकिड़ो कारो दाग उनखे नज़र आयो। जॾहिं उहो कारो दाग उनजे अखियुनि जे साम्हूं अची वियो त उन बुज़ुर्ग जे अखियुनि मां पाणी वहणु शुरू थी वियो। उन बुज़ुर्ग जे अखियुनि मां पाणी वहणु शुरू थी वियो। ऐं मां उन बुज़ुर्ग खे चयो, साईं मां त तव्हांजी ज़ियारत जे लाइ आयो आहियां, तव्हां वरी मूंखे ॾिसी करे जेको आहे सो रोई रहिया हो, आबदीदा थी विया हो, छा माजरा आहे? त उन बुज़ुर्ग खे मूंखे चयो, छा तोखे तुंहिंजो नालो अबू बकर न आहे? छा तुंहिंजो नालो अबू बकर न आहे? चइसई बिल्कुलु, मूंखे अबू बकर ई चईंदा आहिनि, छोकी मुंहिंजी कुनियत अबू बकर आहे, नालो मुंहिंजो अब्दुल्ला आहे। चए तुंहिंजे पीउ जो नालो? चए मुंहिंजे पीउ नालो अबू कुहाफ़ा आहे। चए उनजो असल नालो छा आहे? चए मुंहिंजे अबू बकर जे पीउ जो नालो उस्मान आहे, कुनियत उनजी अबू कुहाफ़ा आहे। त जनाब सिद्दीक़ अकबर साईं फरमाइनि था त उहो मूंखे चिंबड़ी पियो, मूंखे बहाकुर विधाए, ज़ारो क़तार रोई रहियो आहे
ऐं मूंखे चए थो तोखे मुबारक हुजे, तोखे मुबारक हुजे, तोखे मुबारक हुजे। वल्लाह मां तौरेत पढ़ियो आहे, मां इंजील पढ़ियो आहे, मां ज़बूर पढ़ियो आहे, मां सहीफ़त जो मुतालिओ कयो आहे। ओ अब्दुल्लाह, अबू बकर, उस्मान जा पुट, तोखे मुबारक हुजे। अल्लाह अकबर। किताबनि में मां पढ़ियो अथमि आख़िरी नबी पैदा थींदो मक्के में पैदा थींदो, जंहिंजे अब्बे जो नालो अब्दुल्लाह हूंदो, अम्मा जो नालो आमिना हूंदो, ॾाॾे जो नालो अब्दुल मुतल्लब हूंदो, कुरैशी ख़ानदान मां हूंदो, कुरैशी ख़ानदान मां हूंदो, हाशमी फरीअ मां हूंदो। अबू बकर तोखे मुबारक हुजे जो उन नबीअ जे मथां पहिरियों पहिरियों कलमो पढ़ण वारो तूं अबू बकर सिद्दीक़ हूंदे। उन बुज़ुर्ग अबू बकर खे चयो मुंहिंजो न्यापो थी, जेकॾहिं मां उन हुज़ूर जे अचण उन जे नुबुवत जे ऐलान खां जेको आहे सो अॻ में जो कासो मरी वञा ऐं तूं वञी उन मुहम्मद जी ज़ियारत करे ईमान जी दौलत नसीब थी वञई त पोइ मां यमन जे फलाणे नाले बुज़ुर्ग जा पंहिंजे महबूब मुहम्मद करीम खे सलाम चइजाए। हे थी वरफ़ाना लक ज़िक्रक, सोना सां तव्हांजे ज़िक्र खे बुलंद करे छॾियो आहे। हज़रत अमीर उमर तो फरमाए, उमर बिन ख़त्ताब तो फरमाए, सोहरे पैगंबर तो फरमाए, दामाद हैदरे क़र्रार तो फरमाए, हज़रत उमर नबी जो सोहरो, चओ न सुभान अल्लाह। ख़त्ताब जो पुट उमर नबी जो सोहरो, अली जो जाखरो, हज़रत उमर नबी जो सोहरो, सोने अली जो न्यारो। हज़रत उमर तो फरमाए मां पहाड़ीअ ते पंहिंजे महबूब सां गॾु हुयुमि, पहाड़ीअ जे मथां बीठासीं, हिकिड़ो पोढ़ो माण्हू आयो ऐं साईं जन जने उन पोढ़े खे तकियो, फरमायूं त तूं इंसान त कोन पियो नज़रे। साईं जन उन पोढ़े खे चयो तूं इंसान त कोन पियो नज़रे, इंसान त नथो लॻे तूं। चई हा साईं मां जिन आहियां। छा चयईं? छा चयईं? नालो छा थी? चई साईं कारून। कंहिंजो पुटु आहे? चई रहीम जो। ॾाॾे जो नालो छा थी? चई अबरक। परॾाॾे जो नालो छा थी? चई इब्लीस। कॾहिं ॼायो आहे? चई हज़रत आदम अलैहिस्सलाम जा पुट हाबील ऐं काबील जॾहिं पाण में विड़िया हा, साईं मां नंढड़ो हुअमि रांदि खेॾंदो हुअमि, उन्हनि खे चङी तरह सुञाणिया, उन्हनि खे चङी तरह सुञाणिया। साईं मां हज़रत आदम ते ईमान आंदो, साईं मां नूह नबीअल्लाह सां ॿेड़ीअ ते सफ़र कयो, साईं मां हज़रत इब्राहिम इस्माईल खे पाण ॾिठो, मां हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे बि मञियो, मां तमामु नबियनि जो इक़रार कयो, मां तौरेत ऐं इंजील पढ़ियो, मां ज़बूर पढ़ियो। साईं मां हज़रत ईसा अलैहिस्सलाम वटि इंजील पढ़ियो ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम मूंखे अर्ज़ु कयो त ए फलाणा, जेकॾहिं तुंहिंजी मौजूदगीअ में आख़िरी नबी मुहम्मद रसूलुल्लाह जो ज़ुहूर अची वञे ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां तुंहिंजी मुलाक़ात थी वञे, हुज़ूर जी तोखे ज़ियारत मिली वञे, नसीब थी पए, त पोइ मां तोखे हिकिड़ी अमानत थो ॾियां सलामनि जी सूरत में। जेकॾहिं आख़िरी नबी मिली वञई त पोइ न आख़िरी नबीअ खे मां ईसा नबीअ जा सलाम चइजांइ। साईं मां हज़रत ईसा जा सलाम तव्हांखे चवण आयो आहियां। अल्लाह तो चए वरफ़ाना लक ज़िक्रक, सोना सां तव्हांजे ज़िक्र खे बुलंद करे छॾियो आहे। दुआ है त अल्लाह ताला मुझे हिन माऊसात के पंहिंजे बारगाह इज़्ज़ती में शर्फ़े क़बूलियत सां नवाज़े, ज़िंदगी बाक़ी मुलाकात बाक़ी, जन दोस्तन सुन्नत न पढ़ी हुअनि उहे सुन्नतूं पढ़नि। अल्लाह ताला तव्हांजो हादी नासिर व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।